ख़बर शामिल कंदासीं। दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ़ हुसैन पहवर जी रिपोर्ट मूजिब कक्कड़ शहर के अक़लियती बिरादरी के मर्द और औरतुनि शहर में अमन अमान की बहाली ते कक्कड़ थाने के SHO मोहम्मद सुमरो और पुलिस के जवानन जो हौसला अफ़जाई कंदे कक्कड़ थाने ते पहुंची खेनि गुलन जा हार पाराए गुलन की वर्खा कई। SHO कक्कड़ मोहम्मद सुमरो और कक्कड़ पुलिस जिंदाबाद जा नारा हया। उन मौके ते दौरान SHO कक्कड़ मोहम्मद सुमरो अक़लियती बिरादरी से मुखातिब थींदे चयो त मां अक़लियती बिरादरी के मर्दन और औरतुनि जो तमाम घणो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे गुलन जा हार पाराए हौसला अफ़जाई कई आहे। हुन चयो त SSP दादू अमीर सऊद मगज़ी जूं पिण ख़ासि हिदायतूं आहिनि त कक्कड़ शहर जे माण्हुनि ऐं अक़लियती बिरादरी जे माण्हुनि संदन इबादत गाहुनि जो वधि खां वधि तहफ़ुज़ कयो वञे। हुन वधीक चयो त शहर में अमन अमान जी वधीक बहितरी लाइ हितां जे शहरियुनि सियासी समाजी अॻुवाणनि सहाफ़ियुनि ऐं वकीलनि असांखे सां ताउन करणु घुरिजे त जीअं शहर में अमन अमान कराइण में दुश्वारी पैदा न थिए। आख़िर में SHO कक्कड़ मोहम्मद सुमरो अक़लियती बिरादरी से गॾिजी पाकिस्तान जिंदाबाद सिंध पुलिस जिंदाबाद जा नारा पिण हया। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या संजोरो खान रिपोर्ट कर रहा है हैदर बगचांग। ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त संजोरो थाने जे हद डिप्टी ॻोठ ऐं 24 जमड़ाऊ वेझो सिम नाले भरिसां नामालूम औरत जो लाश हथे। संजोरो पुलिस सरज़मीन ते पहुची लाश पोस्टमार्टम लाइ तालका सिविल अस्पताल संजोरो मुंतक़िल करे छॾियो। संजोरो पुलिस मुताबिक़ औरत जे छाती ऐं जिस्म ते तेज़ाब पिण हारियल आहे ऐं संदसि लाश भरिसां गोलियुनि जो जा 2 खोल पिण मिलियल आहिनि ऐं मोटरसाइकिल जे टायरनि जा बि निशान पिण आहिनि, जंहिं मां लॻे थो त औरत खे घरां मोटरसाइकिल ते विहारे ॻोठ ॿाहिरां सिम नाले भरिसां क़त्लु कयो वियो आहे। संजोरो पुलिस मुताबिक़ अञा ताईं औरत जी सुञाणप थी न सघी आहे, न ई संदसि वारसनि मां को पतो आहे। औरत जे लाश जो पोस्टमार्टम हलंदड़ आहे ऐं पुलिस मामले जी वधीक जांच करे रही आहे। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या बरहूं शहर खां रिपोर्ट कर रहियो आहे ओकियो भील। बरहूं शहर शहरी इतिहाद ठाहियो वियो। दीदार हुसैन बोदानी जी सरबराही में गॾिजाणी थी, जंहिंमें वॾेरे ग़ुलाम मोहम्मद लाशारी, उस्ताद नबी बख्चुन, फ़कीर अनवर चुन, हाजी दादन झुल्लण, मोहम्मद सालिह हिंगोरो, ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोरो, शाहनवाज़ भाणोजो, डॉक्टर सईद खान भाणोजो, रहीम बख्श उर्फ मुंशी, मुलाज़िम हुसैन, जुमो खान पठान, सलाम संजरानी, लियाकत संजरानी, मोहम्मद सिद्दीक, उस्ताद रहीम बख्श ख़ास के लिए ॿियनि शहरियुनि शिरकत करे शहरी इतिहाद ठाहियो वियो। इतिहाद जो मक़सदु अवामी मसइलनि जे हल ऐं समाजी तरक़ीअ जो हिकु मुअसर ज़रियो आहे। हीअ इतिहाद रुगो हिकु तंज़ीम न पर हिकु अवामी तहरीक आहे जेका मुख़्तलिफ़ तबक़नि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणे समाजी तब्दीली आणण में मददगार साबित थी सघे थी। उन लाइ मुस्तक़िल मिज़ाजी ईमानदारी ऐं अवामी शमूलियत बुनियादी अंसर आहिनि जेकी सही तरीक़े सां कमु कयो वञे त शहरी इतिहाद कंहिं बि इलाइक़े जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ हिकु अहम सुतून बणिजी सघे थो। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या नौशरो फिरोज का रिपोर्ट कर रहा है जुल्फ़कार ट्रगर। डिप्टी कमिश्नर मोहम्मद अरसलान सलीम अॼु स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर डिपार्टमेंट पारां ज़िले गेम्स 2024 जे इख़्तितामी तक़रीब में शिरकत कई। इन रांदियुनि में शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि में ट्रॉफियूं, मेडल ऐं सर्टिफिकेट पिण विरहाया। डिस्ट्रिक्ट गेम्स 2024 जे इख़्तितामी तक़रीबन में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नौशरो फिरोज में थी। तक़रीब में ज़िले स्पोर्ट्स ऑफिसर नौशरो फिरोज शहबाज खान अब्बासी, उस्ताद रफ़ीक अहमद खानज़ादा, डॉक्टर अब्दुल क़ादिर मेमण ऐं शहरियुनि जे वॾे अंग शिरकत कई। उन
मौके ते मेहरापुर कंडियारो ठारोशा नौशरो फिरोज जे मुख्तलिफ तालीमी इदारनि जे शागिर्दनि जी टीमुनि शिरकत कई। तकरीब में क्रिकेट, वॉलीबॉल, कराटे ऐं ॿियनि रांदियुनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ टीमुनि खे गोल्ड, सिल्वर मेडल ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। उन मौके ते ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर चयो त रांदियुनि जा असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी ते गहरा असर पवनि था, पर असां रांदियुनि जी अहमियत खे सम्झण खां रहिजी विया आहियूं। अॼु हिन ग्राउंड में नौजवाननि जी एतिरी वॾी तादाद में मौजूद ॾिसी मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं कोशिश कंदासीं त मुस्तक़बिल में भी अहिड़ा मुकाबला मुनक़िद करायूं। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार, या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या जिरक खां ख़बर शामिल कंदासीं। सिंध मलाह फोरम जे चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीरानी ठटे पहुची मलाह अॻुवाणनि सां मुलाक़ातूं करे मलाहनि खे दरपेश ईंदड़ मसइलनि ते गौर वीचार करे सिंधु दरिया ते अटजंदड़ केनाल खे रद्द कंदे माहिगिरनि जे रोज़गार खे बचाइण ऐं खेनि बुनियादी सहूलियतूं ॾियारण जी घुर करे छॾी आहे। इन सिलसिले में सिंध मलाह फोरम जे चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीरानी ठटे पहुची मकली बाईपास ते मलाह अॻुवाणनि सिंध मलाह फोरम जे सीनियर नायब सदर ॾाॾा आदम गंदोरो, वॾेरो मोहम्मद ओरस गंदोरो, ज़िले ठट्टी जे सदर मोहम्मद अयूब मल्लाह, गुल हसन मल्लाह ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे बिरादरीअ खे दरपेश ईंदड़ मसइलनि तोड़े खेनि बुनियादी सहूलियतूं न मिलण तोड़े संदन रोज़गार जे वसीलनि ते थियल कब्ज़नि सां गॾु सिंधु दरिया ते अटजंदड़ 6 केनालनि खे रद्द कंदे सिंध मलाह फोरम जे चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीरानी चयो त सिंधु दरिया असांजे जियापे जो वाहिद वसीलो आहे जंहिं ते को बि केनाल क़बूल न कंदासीं। हुन चयो त सिंध जे ज़रख़ेज़ ज़मीननि खे बंजर बणाइण जी साज़िश करे 6 केनाल सिंधु दरिया ते जोड़े सिंध जे हिसे जो पाणी खणी माहिगिरनि खे रोज़गार जो वसीलो तोड़े सिंधियुनि खां जीअण जो हक़ बि खसियो पियो वञे, जेकी केनाल असांखे हरगिज़ क़बूल न आहिनि। हुन घुर कई त फौरन सिंधु दरिया ते अटजंदड़ समूरनि केनालनि खे ख़तमु करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मुहैया करे सिंध जे मलाहनि माहिगिरनि जो रोज़गार बचाए खेनि बुनियादी सहूलियतूं मुहैया करे संदन रोज़गार जे वसीलनि ते थियल कब्ज़ा ख़ाली कराए खेनि जीअण जो हक़ ॾिनो वञे। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार, या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या पुलखा मीर फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक रोज़ानी सिंध अख़बार जे एडिटर महेश कुमार जे अज़ीज़ माइट ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी सिंध जे सरबराह प्रकाश लोहाणी जो भाणेजो शिकार प्रवासी इंजीनियर राहुल कुमार खे कराची वारे इलाइक़े गुलिस्तान जोहर में नामालूम हथियारबंदनि हथां बेदर्दी सां बेगुनाह क़त्ल करण ते सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। अहिड़े ॾुख जी घड़ी में एडिटर महेश कुमार, प्रकाश कुमार ऐं वारसनि सां मक़तूल राहुल कुमार जे क़त्ल ते संदसि ॾुख जो इज़हार कयूं था। संदसि ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। सिंधी अख़बार जे तालका ठुल जे रिपोर्टर मीर मोहम्मद सुमरो, साफ़ी मुख्तियार अहमद डोल, GM जमाली, फैज़ मोहम्मद सुमरो, जुल्फ़कार नूनारी, सदाम हुसैन दायो, मोहम्मद अली धोम, यार मोहम्मद जाफरी, मुख्तियार अली जाफरी समेत ठुल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां अहिड़े लिंग कंडारींदड़ ॾुखाईंदड़ वाक़े जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे हुननि धरणीअ दर दुआ घुरी त अल्लाह पाक मक़तूल खे मग़फ़िरत फरमाए, पोयनि खे सब्र तहमुल अता करे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG रेंजर्स सिंध ऐं SSP फ़र्ख़ रज़ा खां मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़त्ल कयल इंजीनियर राहुल कुमार जे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी एक्ट जो केस दाख़िल करे मौत जी सज़ा ॾेई मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वञे, वरना एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार, या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या